नासिम थरपारकर जे एन 221 ते नंढी चूंड लाइ पोलिंग जो अमल जारी आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर गाज़ी नोड़ियो। जी गाज़ी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, थरपारकर जो जेको NA 221 आहे, जेको अॻूणे MNA जो PPMNA पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जी वफ़ात बैदि जेको नंढी चूंड अॼु 21 फरवरी ते थी रही आहे 221 ते, ऐं उनजो जेको अॼु पोलिंग जो अमल जारी आहे। सुबुह सां ई जेको सो पोलिंग स्टेशननि ते अमलो ऐं सिक्योरिटी एहलकार मौजूदु आहिनि ऐं वॾे तइदाद में जेको आहे पोलिंग जे इहाते में वोटर पिणु पंहिंजे वोट जो हक़ अदा करण लाइ उते मौजूदु आहिनि। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त असांखे जेको आहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे पोलिंग स्टेशननि ते झेड़नि जा बि इतला मिलिया आहिनि। असांखे इहो इतला मिलियो आहे त तालके छाछरे जो ॻोठु केसराड़ आहे, जंहिंजी पोलिंग नंबर 126 आहे। उन ते जेको आहे शरपसंदनि पारां जेको आहे अणॼातल जेके माण्हू हुआ उन्हनि पोलिंग खे बाहि ॾिनी आहे ऐं पोलिंग जो जेको आहे सामान आहे उहो सड़ी वियो आहे ऐं वॾे तइदाद में जेको आहे सिक्योरिटी एहलकार वॾी नफ़री जेको आहे सो वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानी थी चुकी आहे ऐं 3 माण्हू जेको आहे सिक्योरिटी एहलकारनि शकी गिरफ़्तार पिणु करे वरिता आहिनि। ऐं बाक़ी इलाइक़नि में जेके पोलिंग स्टेशन जो अमल आहे, वोट जो जेको आहे अमल आहे उहो रवां दवा आहे ऐं किथे बि अञा ताईं अहिड़ो को इतला न मिलियो आहे। तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त थरपारकर जो जेको NA 221 आहे, इन ते PP जे पीर अमीर अली शाह ऐं GGA जे हिमायती याफ़्ता उम्मीदवार PTI जो जेको उम्मीदवार आहे निज़ामुद्दीन राहिमो विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। ऐं जेको मुक़ाबिलो थी रहियो आहे उनमें एक्स्ट्रा ॿिया हिन पीपल्स पार्टी ऐं PTI जे उम्मीदवार खां सवाइ 10 उम्मीदवार ॿिया पिणु मैदान में लथल आहिनि, पर असुलु मुक़ाबिलो PTI जे उम्मीदवार निज़ामुद्दीन राहिमो ऐं PP उम्मीदवार पीर अमीर अली शाह विच में थी रहियो आहे। जी गाज़ी, अवां जी महिरबानी।